घोटकी जी अदालत ॿिनि ॼणनि जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 19 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल कोर्ट जमील संघड़ ऐं मंज़ूर संघड़ जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई आहे। क़त्ल केस मां यूसी बंद जो चेयरमैन अख्तर संघड़ ॾोह साबित न थियण ते बरी कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, क़त्ल केस मां यूसी बंद जो चेयरमैन अख्तर संघड़ ॾोह साबित न थियण ते बरी कयो वियो आहे। घोटकी जी अदालत ॿिनि ॼणनि जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 19 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। न्याज़ चैनल 9 ते मौजूदु आहे। न्याज़, ॾोह साबित थियण ते 19 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। ॿिनि ॼणनि जे क़त्ल में छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही घोटकी जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट अॼु ॿिनि ॼणनि जो क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिक धुर जे जवाबदार अमीर बख्श संघड़, सदाम संघड़, हज़ूर बख्श, गुलबार, मोहम्मद कासिम, अब्दुल करीम, सखावत, फयाज़, नईम, बरकत, मुश्ताक संघड़ जॾहिं त ॿी धुर मां आहिनि अकील अमन संघड़, कादिर बख्श उर्फ बाबू, शकील, अला डिवायो, ख़ालिद हुसैन, मोहम्मद अयूब, अब्दुल हमीद, शबीर अमन ऐं अली नवाज़ संघड़। टोटल 19 जवाबदार आहिनि जिन जे मथां जमील अमन संघड़ ऐं मंज़ूर अमन संघड़ पीरल संघड़ में 16 अगस्त 2019 ते ॿई ॼणा क़त्ल थिया पाणी जे वारे ते जहिड़े दौरान इन ॿिन्ही ॼणनि जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॼाणायल 19 जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ऐं 33 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। मंज़ूर संघड़ जे क़त्ल जो ॾोह साबित न थियण ते यूसी बंद जे चेयरमैन मोहम्मद अख्तर संघड़ खे मॉडल कोर्ट जी अदालत इन केस मां बरी करे छॾियो आहे, जॾहिं त मुनीर अमन संघड़ खे इन केस में रूपोश करार ॾिनो वियो। अदालत पारां 19 जवाबदारनि खे सज़ा ॾियण खां पोइ हिननि खे सक्कर सेंटर जेल रवानो कयो वियो आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त अदालती फ़ैसिले खां पोइ जॾहिं ॿई धुरियूं घोटकी जी अदालत जे ॿाहिरां मौजूदु हूंदा आहिनि ऐं ॿिनि धुरियुनि जे माण्हुनि में उन वक़्तु जहिड़ो बि थी पियो, जंहिं दौरान जेके हिन में लॻापियल जवाबदार आहिनि उन्हनि जा कपिड़ा पिण फाटी विया। उन खां पोइ छिकताण वारे सूरत हाल खां पोइ अदालती हुकुम ते डीएसपी घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे तलब कयो वियो, जिन पंहिंजी निगरानी में ॿिन्ही धुरनि जे जवाबदारनि खे जेका पुलिस जी वेन आहे उन्हनि ताईं पहुचायो, जंहिंखां पोइ उन्हनि खे सक्कर सेंटर जेल मुंतक़िल कयो वियो आहे। जी न्याज़, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।